कराची सुराबगोट टाउन जे यूसी 4 वार्ड 2 जे लासी गोठ में पाकिस्तान पीपल्स पार्टी के सरबराह नवाबजादा असद नबील गबोल तरफा आवाम की सहूलत लाइ एक हफ़्ते लाइ नादरा की गाड़ी मोकिले इलाइक़े के माण्हुनि खे सहूलत फराहम कई है। जेकी माज़ूर माण्हू या पीरसन औरत मर्द जेकी नादरा ऑफिस वञी न पे सघिया उन्हनि जा कार्ड ठहिराइण लाइ नवाबजादा असद नबील के इलाइक़े के माण्हुनि दरख़्वास्त कई त असांजे कार्ड जो मुद्दो ख़त्म थी वियो आहे। मथां इलेक्शन अचे पई, वोट भी दाख़िल कराइणा आहिनि, जंहिं नवाबजादा असद नबील गबोल एक हफ़्ते लाइ नादरा की गाड़ी घुराए ॾिनी आहे। रोज़ 50 कार्ड ठहनि था। वार्ड 1 जे काउंसलर ऐं ॿिनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक ॿुधायो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम भाई जियां ये असां कार्डन जो सिलसिलो शुरू कयो ताकि हिन इलाइक़े जे हल्के जा माण्हू ऐं वोटर असांजा जेके भी माण्हू आहिनि परेशान असद नबील गबोल जी वॾियूं महिरबानियूं आहिनि जिन्हनि असांजी ॻाल्हि ॿुधी ऐं असांखे नादरा जी गाॾी कराए ॾिनी आहे। ऐं मज़ीद जेके भी तरक़ियाती कम आहिनि जेके मसइला आहिनि असीं ईअं चाहियूं था त माण्हुनि जे दहलीज़नि ते उनखे उहो कम पुॼायूं, उन्हनि खे उहो सहूलियतूं पुॼायूं। असद नबील गबोल साहब जो भी इहो ई मिशन आहे त ग़रीबनि जा कम करियो, ग़रीबनि जा हमदर्द थियो, उन्हनि जा जेके मसाइला आहिनि मसइला आहिनि उहे उन्हनि जे घर ते हल करियूं। असां भी उन में कोशिश आहियूं इंशा अल्लाह उन से गॾु नबील गबोल जे फर्ज़ंद सां गॾु आहियूं ऐं रफ़ीक गबोल भी असां सां गॾु आहे ऐं तमामु जेके भी हिते जा वर्कर आहिनि कारकुन असां सां गॾु आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसा कि आप देख रहे हो ये नादरा की गाड़ी आई हुई है यहाँ पे नवाबजादा असद नबील गबोल की तरफ से, और हम ये आवाम की खिदमत के लिए उन्होंने यहाँ गाड़ी भेजा है। और नवाब साहब आवाम का खिदमत का जज्बा रखते हैं। वो आवाम के मुश्किलातों को देखते हुए वो जैसे यहाँ आए हैं असद गबोल साहब इलाके में, इलाके के लोगों ने ये परेशानियों को देखकर जो लोग परेशान हैं, ज़ईफ़ लोग, माजूर लोग और बूढ़े लोग जैसे थे, उन्होंने ये रिक्वेस्ट की असद नबील गबोल साहब से कि हमें बहुत परेशानी है शनाख्ती कार्ड बनाने के लिए, हम नादरा नहीं जा सकते, हमारे लिए मेहरबानी करके यहाँ वैन का बंदोबस्त किया जाए। तो असद नबील गबोल साहब ने लोगों के परेशानियों को देखते हुए नादरा वैन का बंदोबस्त कराया। जो नादरा वैन आज दूसरा दिन है यहाँ पे लोगों के शनाख्ती कार्ड जारी कर रहा है और रोज़ाना के बुनियाद पे 50 शनाख्ती कार्ड जो है लोगों को जारी हो रहे हैं।